الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم سيقول السفهاء من الناس ما ولاهم عن قبلتهم التي كانوا عليها قل لله المشرق والمغرب يهدي من يشاء إلى صراط مستقيم صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा गणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे मग़रिब जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। अल्हम्दुलिल्लाह दर्स क़ुरान जो सिलसिलो सूरतुल बक़रा सिपारो नंबर 2 सयक़ूल खां शुरू थी रहियो आहे, जेको रमज़ान मुबारक खां पहिरियां सूरतुल बक़रा जो पहिरियों सिपारो पूरो थियो हो त इख़्तिताम पज़ीर हो। अल्लाह तबारक व ताला वरी इहा गनीमत ऐं इहो मौक़ो नसीब फरमायो। अल्लाह तबारक व ताला जे दर इहा दुआ आहे त अल्लाह तबारक व ताला शल तव्हां असांखे इन दर्स क़ुरान जे बरकत सां आख़िरत में निजात ॾे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी शफ़ाअत नसीब फरमाए ऐं हिन दर्स क़ुरान खे मक़बूलियत आमा जो सबब बनाए। अल्लाह तबारक व ताला इन्हनि अल्फाज़नि सां यहूदिन जे बेवकूफ़ीअ खे बयानु फरमायो आहे। इहा उन्हनि जी बेवकूफ़ी छो ज़ाहिर थी, उन्हनि जो सबबु छा हो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इब्तिदा में बैतुल मुक़द्दस जे तरफ़ रुख़ करे नमाज़ पढ़ंदा हुया, छो त अल्लाह तबारक व ताला जो हुकुम बि हो ऐं उन वक़्तु यहूदिन जो क़िबलो बि हो। हुज़ूर सलातो वसलाम जन हिजरत अञा मके खां न कई हुई, कुझु ॾींहं पहिरियां अल्लाह तबारक व ताला जे हुकुम सां क़िबले खां बैतुल मुक़द्दस खां रुख़ फेराए करे काबतुल्लाह जे तरफ़ नमाज़ में मुंहुं करण जो हुकुम थी पियो। त यहूदिन खे अहले किताब यानी यहूदिन नसारनि खे इहा ॻाल्हि नागवार गुज़री, नापसंद थी त सभु जो सभु गॾु हुयासीं, मुतफ़िक़ हुयासीं, हिकिड़े क़िबले जे तरफ़ मुंहुं करे नमाज़ पढ़ंदासीं, उहो बैतुल मुक़द्दस हो। हाणे वरी मुस्लमाननि खे छा थियो जो ही बैतुल मुक़द्दस खां रुख़ फेरे करे काबतुल्लाह जे तरफ़ थी पिया। लिहाज़ा हुननि हिकिड़ो मिहणे ऐं मयार तौर ते हीउ लफ़्ज़ चयो त मुस्लमाननि जे दीन जो मज़हब जो को टिकाणो ई कोन्हे, जंहिंजे करे अल्लाह तबारक व ताला उन्हनि जे इन इहा हसद ऐं साड़ खे उन्हनि खे बेवकूफ़ी जे लफ़्ज़ सां बयानु फरमाई त सयक़ूलु सुफ़हाउ मिनन नास, माण्हुनि मां हिकिड़ा बेवकूफ़ इजो था चवनि, छा चवंदा, मा वल्लाहुम अन क़िबलतिहिम अल्लती कानू अलैहा, ही मुस्लमान पहिरियां जंहिं क़िबले जे तरफ़ मुंहुं करे नमाज़ पढ़ंदा हाणे वरी उन खां फिरी विया आहिनि, कहिड़ी ॻाल्हि हिननि खे फेरायो आहे। इजो त अनक़रीब इहे बेवकूफ़ ईअं चवनि। हीअ आहे ज़ाहिरी अल्फाज़नि जो मुख़्तसिर ख़ुलासो, पर इन्हनि जे हक़ीक़त खे सम्झण जे लाइ कुझु वज़ाहत जी ज़रूरत आहे। उहा हीअ आहे त इंसानियत जो अल्लाह तबारक व ताला पैदा कई आहे, इंसान ज़ात खे पैदा फरमायो आहे त इंसान ज़ात खे मुतफ़िक़ ऐं मुतहिद रखण जे लाइ अल्लाह तबारक व ताला दुनिया जे अंदरि कुझु क़ानून, कुझु उसूल, कुझु हिकमतूं बि जोड़ियूं आहिनि। उन्हनि हिकमतुनि मां हिकिड़ी हिकमत हीअ बि आहे त अल्लाह तबारक व ताला इंसान ज़ात खे मुतफ़िक़ ऐं मुतहिद ॾिसणु चाहे पियो।
उन जे लाइ कुझु हिकमतूं रखियूं वियूं। पोइ कुझु ॻाल्हियूं वरी अहिड़ियूं बि हूंदियूं आहिनि जिन में इंसान ज़ात जो मुतफ़िक़ ऐं मुतहिद रहणु नामुमकिन आहे। मसलन सभु हिकिड़े क़िस्म जो रंग कपिड़ो पाइनि, नामुमकिन आहे, कोई कहिड़ो पाईंदो को कहिड़ो। सभु हिकिड़े क़िस्म जो खाधो खाइनि, ईअं बि मुमकिन कोन्हे, कोई कहिड़ी पसंदि कंदो कोई कहिड़ी पसंदि कंदो। ऐं सभु हिकु क़िस्म जी जॻह में रहनि, सभिनी जी हिकु जहिड़ी हुजे, न, कोई कहिड़ीअ में त कोई कहिड़ीअ में रहणु पसंदि कंदो। सभु अमीर हुजनि ईअं बि कोन्ह थींदो, सभु ग़रीब हुजनि ईअं बि कोन्ह थींदो, सभु सुहिणा सेबता हुजनि ईअं बि कोन्ह थींदो, सभु कारा कोजा हुजनि ईअं बि कोन्ह थींदो, सभु मर्द हुजनि ईअं बि कोन्ह थींदो, सभु औरतूं हुजनि ईअं बि कोन्ह थींदो, सभु मंझड़ा टुंडड़ा माज़ूर हुजनि ईअं बि कोन्ह थींदो। कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जिन में इंसान ज़ात जो मुतफ़िक़ थियणु नामुमकिन आहे। उन्हनि ॻाल्हियुनि में अल्लाह तबारक व ताला इंसान खे आज़ादु छॾियो आहे, जेको जहिड़ी पसंदि करे। सभिनी जे लाइ मौसम हिकिड़ी हुजे इहो बि नामुमकिन आहे। अल्लाह ताला जे लाइ मुमकिन आहे पर इहो थी कोन सघंदो, सभु हिकिड़ी पसंदि कोन कंदा। त पोइ कुझु इंसान जे मथां अल्लाह तबारक व ताला जे तरफ़ खां इबादतुनि जो जेको हुकुम लागू कयो वियो, उन्हनि इबादतुनि में हिकिड़ियूं इबादतूं आहिनि इज्तिमाई, ॿियूं आहिनि इनफरादी। इनफरादी इबादत इहा आहे, रोज़ा रखंदो, क़ुरान पाक जी तिलावत कंदो, इस्तिग़फ़ार कंदो, तस्बीह कंदो, दुरूद पढ़ंदो, अल्लाह ताला जी वाखाण कंदो, ख़ुदा ताला जी हमद ऐं सना कंदो। सभु हिकु जहिड़ी हमद सना कनि ईअं बि ज़रूरु कोन्हे। का मख़लूक कहिड़नि लफ़्ज़नि सां अल्लाह खे साराईंदी त का कहिड़नि लफ़्ज़नि सां। कोई माण्हू कहिड़नि लफ़्ज़नि सां ख़ुदा खे पुकारींदो त कोई कहिड़नि सां, छो त सूर सभिनी जा अलॻि अलॻि आहिनि त पुकार बि अलॻि अलॻि हूंदी। त बिल्कुलु ईअं हर मख़लूक जे लाइ आज़माइशूं इम्तिहान बि अलॻि अलॻि आहिनि, त अल्लाह ताला जी साराह ऐं रब खे पुकार जो अंदाज़ बि हर मख़लूक जो अलॻि अलॻि हूंदो। त जेके इनफरादी इबादतूं आहिनि उहे माण्हू पंहिंजे पंहिंजे तबियत जे मुआफ़िक़ पसंदि सां कंदा। उन्हनि में सभु मुतफ़िक़ हुजनि ज़रूरी कोन्हे ऐं ॾुखियो आहे। त कुझु वरी इबादतूं इज्तिमाई आहिनि। अल्लाह तबारक व ताला उन्हनि इज्तिमाई इबादतुनि में सभिनी खे मुतहिद रखण जे लाइ कुझु हिकमतूं अपनायूं। सभु हिकु जहिड़ा थी पवंदा। मसलन हाजी हज ते वेंदा, लिबास बाबा सभिनी खे इहराम वारो हुजे, ॿ चादरूं अण सिबियो, बिल्कुलु थी वेंदो। अबा सभु जो सभु निमाज़ में हिकिड़े इमाम जे पोयां इताअत करे बीहो, थी वेंदो। भले सॼी काइनात जा इंसान हिकिड़े इमाम जे पोयां बीहनि, हिक में लखणी निमाज़ पढ़नि, आवाज़ ॾींदो वञे, सॼी जमात हिकिड़े इमाम जे पोयां इतबा कंदे निमाज़ पढ़ी वेंदी। हा अलबत कुझु मुश्किलातूं कुझु तंगियूं थींदियूं पर निमाज़ थी वेंदी। सभु हिकिड़े जे पोयां इतबा करे वेंदा, भले केॾो बि वॾो मजमो हुजे। ऐं सभिनी खे हुकुम थींदो त बाबा सभु जो सभु काबतुल्लाह ॾे रुख़ करे बीहो, त बि बिल्कुलु आसान आहे, थी पवंदो। सभु वुज़ूअ सां हुजो, थी पवंदो। सभु मेरे मथे सां न हुजो, पाक हुजो, ईअं बि थी वेंदो। सभिनी जी नज़र हिकु जॻह ते झुकियल हुजे, ईअं बि थी वेंदो। अलबत कुझु नज़रूं खजी बि वेंदियूं आहिनि निमाज़ुनि में हेॾे होॾे। त अल्लाह तबारक व ताला इंसान ज़ात खे मुतफ़िक़ ऐं मुतहिद रखण जे लाइ कुझु हिकमतूं अपनायूं। पोइ निमाज़ जे अंदरि अल्लाह तबारक व ताला काबतुल्लाह ॾे मुंहुं करण जो हुकुम ॾिनो, हिन में हिकमत आहे त मुतहिद रहंदा तॾहिं, वरन त अइनमा तुवल्लू फसम्म वजहुल्लाह। अल्लाह से फरमायो आहे, क़ुरान पाक ख़ुदि चवे थो त जाॾे बि मुंहुं कंदव उते अल्लाह ताला जी ज़ात मौजूदु आहे। त पोइ जाॾे बि सजदो कयो निमाज़ थी वेंदी, जंहिं तरफ़ बि पढ़ो निमाज़ थी वेंदी। इनफरादी तौर ते जेकॾहिं माण्हू निमाज़ पढ़े, जाॾे बि मुंहुं करे, खणी चवंदासीं अल्लाह ताला जी ज़ात मौजूदु आहे, निमाज़ थी वेंदी। पर जेकॾहिं इज्तिमाई निमाज़ पढ़नि हिकिड़े इमाम जे पोयां ऐं इहो शर्त खणी छॾियऊं त बाबा काबतुल्लाह ॾे मुंहुं करणु ज़रूरी कोन्हे, अल्लाह ताला जाॾे ताॾे मौजूदु आहे, त पोइ हिकिड़ी ई मस्जिद में हिक ई इमाम जे पोयां हिक ई मैदान में हिकिड़े माण्हू जो रुख़ ओलह ॾे हुजे त हिकिड़े जो ओभर ॾे, हिकिड़े जो ॾखण ॾे, हिकिड़े जो उत्तर ॾे, हाणे इहा निमाज़ थिए कीअं? हिक ॿिए जे मुंहं में सजदो या हिक ॿिए जे पेरनि में सजदो या हिक ॿिए सां टकराइजंदा। इहो इत्तिफ़ाक़ ऐं इतिहाद जे बजाए इख़्तिलाफ़ ख़लल पैदा थींदो, इबादत जे अंदरि हिकिड़ी बदमज़गी पैदा थींदी। इन्हनि खां बचण जे लाइ अल्लाह तबारक व ताला हिकु इताअत जो हुकुम फरमायो। वरन त ज़ाती तौर ते काबतुल्लाह शरीफ़ जे भितुनि ऐं पथरनि जी काई हैसियत कान्हे। इन्हनि जी हैसियत तॾहिं बि थी जो अल्लाह ताला हुकुम कयो त रुख़ इन ॾे करे निमाज़ पढ़ो तॾहिं, वरन त पथर जहिड़ो पथर आहे। अल्लाह ताला जे हुकुम जे करे इन जी
अज़मत मथे थी वई। त पोइ हाणे ज़ाहिर आहे अल्लाह ताला कुझु हिकमतुनि जे बुनियाद ते अहिड़ा फ़ैसिला अहिड़ा हुक्म लागू फरमाया इंसाननि जे मथां। उन अल्लाह तबारक व ताला जे हिकमतुनि खे सम्झाइण जे लाइ कुझु सम्झण जे लाइ कुझु अकुल बि खपंदो आहे, कुझु इल्मु बि खपंदो आहे, कुझु सचाई बि खपंदी आहे। इल्मु बि हुजे पर अकुल न हुजे त बि कम जो कोन्हे। अकुल बि हुजे इल्मु बि हुजे पर दिलि जो इख़लास ऐं सचाई न हुजे त बि वेठो एतिराज़ कंदो अजाया त बि नाकाफ़ी आहे। बंदो दिलऊं सचो बि हुजे, पोइ कुझु सम्झ अकुल बि हुजेसि, कुझु इल्मु बि हुजे, पोइ हुनखे अमल करणु सवलो थींदो आहे ऐं उहो जल्दी अल्लाह ताला जे हुकमनि जे इताअत में झुकी पवंदो आहे। जेकॾहिं दिलऊं ठरियल न हुजे, दिली तौर ते हिनजो जज़्बो इताअत जो न हुजे, दिलऊं मुहबत न हुजेसि त भले केॾो बि इल्मु अकुल हुजेसि कोन झुकंदो। वॾा वॾा दुनिया में अकुलमंद वॾा वॾा आले इल्म ॾिठा अथसि ख़ुदा जा मुनकिर आहिनि, जेके अल्लाह ताला जे ज़ात खे चाहींदा, अल्लाह तबारक व ताला सां मुहबत रखंदा, अल्लाह ताला खे ख़ुदा वहदहू ला शरीक करे मञींदा, दिली तौर ते इल्म अमल खे पसंदि कंदा, तॾहिं अल्लाह ताला हुनखे झुकण जो मौक़ो नसीब फरमाईंदो आहे। त पोइ हिननि यहूदियुनि ऐं नसराननि में इहा ॻाल्हि जो न हुई, तॾहिं हुननि खणी एतिराज़ कयो त मुस्लमाननि खे छा थियो आहे, कहिड़ी ॻाल्हि हिननि खे हुन पुराणे क़िबले खां फेरायो आहे। अल्लाह ताला फरमायो इहो त इहा ॻाल्हि बेवकूफ़ कनि, माना जिन एतिराज़ कयो अल्लाह ताला जे अल्फाज़ क़ुर पाक जे अल्फाज़नि में ॼण त उहे बेवकूफ़ सॼा विया, छो त हुननि हिकमतुनि खे कोन सम्झो। हाणे काबतुल्लाह शरीफ़ जो बुनियाद इब्तिदा में अल्लाह तबारक व ताला आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जे पैदाइश खां पहिरियां मलाइकनि जे ज़रिए काबतुल्लाह खे ठाराए छॾियो। अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन। पहिरियां आदम अलैहिस्सलाम खे पैदा कयो वियो, जन्नत में रहायो वियो, कुझु हिकमतुनि तहत जन्नत मां वरी कढियो वियो, ज़मीन जी तरफ़ आंदो वियो, काबो साॻो इहो काबो साॻो रहियो नूह अलैहिस्सलाम जे दौर ताईं। नूह अलैहिस्सलाम जे दौर में जॾहिं ॿोॾि आई, पाणी घणो थी वियो त पूरी दुनिया उन पाणी जे लपेट में अची वई, सभु कुझु ठही वियो त काबतुल्लाह शरीफ़ जो बि तामीर ऐं जेको इमारत ठहियल हुई उहो घर रही वियो, सिर्फ़ु वञी 2 पथर 4 बुनियाद जा बचा। हाणे नूह अलैहिस्सलाम वरी इन वक़्तु तामीर उहा साॻी ईअं रथल सथल रही, पुराणा सुराणा इहे पथर सथर खणी करे उते साॻो उन बुनियाद ते रखी करे काबो बनाए इबादत कंदा रहिया। इब्राहिम अलैहिस्सलाम वरी अची करे उन जी तामीर कई, इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं इस्माइल अलैहिस्सलाम ॿिन्हिनि अल्लाह तबारक व ताला जे हुक्म सां पीउ पुटनि ॿिन्हिनि बुज़ुर्गनि बरगुज़ीदा शख़्सियतुनि तामीर कई, उनजो बयान बि क़ुर पाक कयो आहे। पोइ इहा तामीर रही यको रही तेसीं ताईं उन विच में जेसि ताईं इब्राहिम अलैहिस्सलाम काबतुल्लाह जी तामीर कई, इन विच में जेके बनी इसराइल जा अंबिया सॻोरा हुआ, उन्हनि बनी इसराइल जे नबियनि सॻोरनि खे हुकुम हुयो त तेसीं ताईं तव्हां बैतुल मुक़द्दस जे तरफ़ रुख़ करे निमाज़ पढ़ंदा कयो। हाणे सभु जेके पैगंबर अचनि था अल्लाह ताला जे हुकुम सां, उहे सभु बैतुल मुक़द्दस जे तरफ़ मुंहुं करे निमाज़ पढ़नि था। यहूदी बि ख़ुशि त असां सभिनी जो काबो हिकिड़ो आहे, बैतुल मुक़द्दस आहे। यको इबादत बैतुल मुक़द्दस जे तरफ़ मुंहुं करे थींदी रही। इब्राहिम अलैहिस्सलाम काबतुल्लाह तामीर कयो त बि बैतुल मुक़द्दस जे तरफ़ थींदी रही। हाणे जॾहिं हुज़ूर सलातो वसलाम जन पैगंबर बनिया त बि काबतुल्लाह खे छॾे करे बैतुल मुक़द्दस जे तरफ़ रुख़ करे निमाज़ पढ़जंदी रही। हाणे हुज़ूर सलातो वसलाम जन खे अल्लाह ताला हुकुम फरमायो हिजरत जो। हिजरत जे तरफ़ हुकुम खां पहिरियां हुज़ूर जे हिजरत करण खां कुझु ॾींहं पहिरियां अल्लाह ताला तहवील क़िबला जो हुकुम फरमायो त हाणे बैतुल मुक़द्दस जे तरफ़ मुंहुं करे निमाज़ न पढ़ो, बल्कि बैतुल्लाह जे तरफ़ काबतुल्लाह जे तरफ़। पोइ रिवाज अंदरि ईंदो आहे त मस्जिदुल क़िबलतैन हिन वक़्तु बि मौजूदु आहे, जिते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन निमाज़ पढ़ाए रहिया हुआ ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दिली ख़्वाहिश हुई इहा त मूंखे काबो जेकर मिलत अबीकुम इब्राहिम हुआ सम्माकुमुल मुस्लिमीन मिन क़ब्ल व फी हाज़ा, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दिली ख़्वाहिश हूंदी हुई त मूंखे जेकर अबे इब्राहिम अलैहिस्सलाम वारो दीन तरीक़ो मिले ऐं इन तरफ़ मुंतज़िर हूंदा त कॾहिं तो अल्लाह तबारक व ताला जो हुकुम थी पए। त पोइ निमाज़ में अचानक जॾहिं हुकुम थियो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उते ई रुख़ मटायो, रुख़ जो मटायो त सॼी जमात रुख़ मटाए वई।
पोइ उन मस्जिद जो मेहराब उन वक़्तु ॿियो बि बनायो वियो, पहिरियों बि बणियल हो, ॿ मेहराब, ॿ रुख, इन जे करे हुनजो नालो अॼु ताईं मस्जिदुल क़िबलतैन रखियल आहे। त उन वक़्तु यहूदनि इहो इतराज़ कयो त मुस्लमाननि खे छा थियो आहे, हुनजो दीन हिकु जॻह ते टिके ई कोन थो, कंहिं महिल हेॾे मुंहुं करे निमाज़ था पढ़नि बैतुल मुक़द्दस जे तरफ़, कंहिं महिल बैतुल्लाह जे तरफ़ काबतुल्लाह जे तरफ़ निमाज़ था पढ़नि, हे छा आहे? अल्लाह तबारक व तआला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे फरमायो, मुंहिंजा सोना नबी ॿुधाए न, कुल लिल्लाहिल मशरिक़ वल मग़रिब, ओलह ऐं ओभर सभु अल्लाह ताला जा आहिनि, यहदी मन यशाउ इला सिरातिन मुस्तक़ीम, अल्लाह ताला जी मर्ज़ी आहे, जंहिंखे हिदायत ॾे, जंहिंखे चाहे सिधो रस्तो ॾेखारे, अल्लाह ताला जो हुकुम आहे, अल्लाह ताला जी मर्ज़ी आहे, जंहिं तरफ़ चाहे उन तरफ़ असांखे हुकुम करे त निमाज़ में मुंहुं हेॾे करे पढ़ो, हुनजी मर्ज़ी आहे, हुनजो हुकुम आहे। अल्लाह ताला त जिथे बि आहे, जिथे किथे मौजूदु आहे, हर जॻह ते मौजूदु आहे। पोइ रिवायत अंदरि ईंदो आहे त 16-17 महीना बैतुल मुक़द्दस जे तरफ़ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुंहुं करे निमाज़ पढ़ी, 16-17 महीना। उन खां पोइ बैतुल्लाह काबतुल्लाह जे तरफ़ मुंहुं करे निमाज़ पढ़ण जो हुकुम थियो। त पोइ अॼु ताईं इहो क़िबलो आख़िर ताईं क़यामत ताईं इहो ई रहंदो। पोइ रिवायत अंदरि ईंदो आहे, अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां रिवायत आहे, फरमाई त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अहले किताब यानी यहूदिन ऐं नसारनि खे असां सां जेको साड़ आहे न, उहो 3 ॻाल्हियुनि में घणो आहे। 3 ॻाल्हियुनि में हुननि जो असां ते कावड़ ऐं गज़ब आहे, 3 ॻाल्हियुनि में असां सां सड़ंदा आहिनि। 3 ॻाल्हियूं आहिनि, 3 वजह आहिनि जंहिंजे करे सड़ंदा आहिनि। पहिरें नंबर ते ही त अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ खां मोकल जो हुकुम मुस्लमाननि जे लाइ जुमे जो ॾींहुं बणियो, हुननि निभागनि पंहिंजे लाइ छंछर ऐं आचर बनायो। हालांकि हुकुम मुस्लमाननि खे जुमे जे ॾींहं जो हुयो, हुननि जुमे जे ॾींहं खे छॾे करे छंछर आचर बनायो। इन ॻाल्हि में बि सड़ंदा आहिनि त मुस्लमान इहो ॾींहुं छो था कनि मोकल जो, छंछर आचर छो नथा कनि? इन जे करे मुस्लमान हुक्मरान बि जुमे जे मोकल खे छॾे करे छंछर आचर मोकल कंदा। अॼु ताईं इहो कानून आहे मुस्लमान जे मुल्कनि में बि, यहूदनि सां मुशाबत रखंदा, निभागा यहूदनि सां मुशाबत रखण जे करे यहूदी 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 उन्हनि सां मुशाबत, उन्हनि जहिड़ा थियण जी कोशिशि कंदे 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 अहिड़ा निभागा थी विया जो नाकाम थिया। हुननि जहिड़ो कारोबार बि सिखनि न, हुननि जहिड़ा धंधा बि सिखनि न, हुननि जहिड़ियूं फैक्ट्रियूं लॻाइण सिखनि, हुननि जहिड़ा मुल्क में तरक़ीअ जा मनसूबा ठाहिण सिखनि, रुगो यहूदनि जे पोयां ईअं पिया आहिनि पंहिंजे मोकारे करण जे लाइ। बहरहाल इहो वरी कंहिं महिल ॿियो मौज़ूअ ते इन ॿिए दफ़े इन मौज़ूअ ते अचिबो। त रिवाज अंदरि ईंदो आहे त 3 सबब आहिनि जिन जे करे हीअ असां ते सड़ंदा आहिनि। हिकिड़ो सबब इहो आहे त छंछर आचर हिननि खे मोकल मिली, असांजे लाइ त जुमो मोकल आहे, सड़नि तॾहिं था त हिननि जो छंछर आचर छो न आहे। ॿियो वजह इहा आहे त हुननि खे क़िबलो काबतुल्लाह नथो वणे, बैतुल मुक़द्दस जे तरफ़ मुंहुं आहे, असांखे बैतुल्लाह जे तरफ़ मुंहुं करे निमाज़ में बीहण जो हुकुम मिलियो, हिननि खे अंदरि में साड़ इहो आहे त हिननि खे छो न आहे बैतुल मुक़द्दस जे तरफ़ मुंहुं करे निमाज़ पढ़ो, इहो हुकुम छो न आहे हिननि खे, छो आहे बैतुल्लाह जे तरफ़ मुंहुं करे निमाज़ पढ़ण जो हुकुम। 3 नंबर में असांजे लाइ इहो हुकुम आहे त इमाम जे पोयां जॾहिं बीहो निमाज़ पढ़ी वञे, इमाम ॾाढियां वारनि निमाज़ुनि में जॾहिं ॾाढियां अलहम्द पढ़ंदो, तिलावत कंदो, पोइ गैरल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दालिन जॾहिं चवंदो त तव्हां पोयां आमीन चओ। अलबत्ता फ़ुक़हा जो इन ॻाल्हि में इहा अलॻि ॻाल्हि आहे त इख़्तिलाफ़ मौजूदु आहे। किन वटि आमीन ॾाढियां चवणु ज़रूरी आहे, किन वटि आमीन चवणो आहे पर आहिस्ते, आमीन चवणो आहे पर ॾाढियां या आहिस्ते। इख़्तिलाफ़ इन ॻाल्हि में आहे ॾाढियां या आहिस्ते, पर चवणो आहे। ईअं न आहे त माण्हू बिल्कुलु ख़ामोश रहे, वाती बंदि रहे, आमीन चइबो पोइ खणी आहिस्ते चए या खणी ॾाढियां चए। जेको जहिड़े इमाम जे पोयां मसलक में मुतबे हुजे, ताबेदार हुजे, पंहिंजे इमाम जी इक़्तिदा कंदे आमीन चए, पोइ ॾाढियां इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह या ॿियनि इमामनि जे मसलक जो ताबे आहे, भले ॾाढियां चए। जेकॾहिं इमाम अबू हनीफ़े जे मसलक जो ताबे आहे त आहिस्ते चए, पर चवणो आहे। हाणे यहूदनि खे इन ॻाल्हि ते बि साड़ आहे त हे आमीन छो था चओ, असांखे कोन मिली आहे वलद्दालिन सूरत फातिहा कोन मिली, असांजे लाइ आमीन कोन्हे, हिननि जे लाइ छो आहे। ऐं रिवाज अंदरि ईअं बि ईंदो आहे, इमाम जॾहिं सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दालिन जॾहिं इमाम चवंदो आहे ऐं पोयां जेके आमीन चवंदा आहिनि या इमाम बि आमीन चवंदो आहे, त मलाइकनि जी जमात बि आमीन चवंदी आहे।
पोइ जंहिंजी आमीन मलाइकनि जे आमीन सां गॾिजी वई। इमाम चयो वलद्दालीन, सभिनी चयो आमीन दिलि में या खणी ॾाढियां आमीन, ऐं मलाइकनि बि चयो आमीन। जंहिंजी आमीन मलाइकनि जे आमीन सां मिली वई, अलाह ताला हुनजा सभु ॾोह माफ़ करे छॾींदो। एॾियूं वॾियूं फज़ीलतूं आहिनि। यहूदनि खे न थिए साड़ा, इहे बख़्शिशूं एॾो वॾो क़ीमती सामान इन्हनि खे छो मिलियल आहे? त बहरहाल हू जो सड़नि था त अलाह तबारक व तआला बि फरमायो सयक़ूलु सुफ़हा, इजो था बेवकूफ़ अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कनि। माना बिना सम्झ जे हसद ऐं साड़ वारियूं ॻाल्हियूं करणु बेवकूफ़ माण्हूअ जो कमु आहे। अलाह ताला अहिड़ीअ बेवकूफ़ीअ खां बचाए। अलाह पाक सुने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो सचो मुत्तबी ऐं ताबेदार बनाए। क़ुरान पाक जे आयतुनि जो सही इल्मु नसीब फरमाए। उन खां पोइ सही माना में अमल नसीब फरमाए। उन खां पोइ अलाह पाक तव्हां असांखे आख़िरत जे लाइ क़बूल मंज़ूर फरमाए, आख़िरत जे निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।